छा इहो मुमकिन आहे त 100 माण्हुनि जे विच में बि असांजो हिकु अलॻि ई मक़ाम हुजे? छा इहो थी सघे थो त 1000 माण्हुनि जे भेड़ में बि असांखे हिकु अलॻि ई लेवल सां सुञातो वञे? छा इहो बि थी सघे थो त असां जंहिंसां हिकु दफ़ो मुलाक़ात कयूं उहो असां सां ॿिए दफ़ो मुलाक़ात करण जो ख़्वाहिशमंद रहे? छा असां कंहिंखे चंद मिंटनि जी मुलाक़ात में अट्रैक्ट करे सघूं था या न? इहो सभु कुझु मुमकिन आहे या न? इन जो जवाबु आहे इहो सभु कुझु मुमकिन आहे। जस्ट फॉलो कयो मुंहिंजी इन्हनि 5 टिप्सनि खे ऐं कंहिंखे बि आसानी सां अट्रैक्ट कयो। टिप नंबर 1 त जॾहिं बि असां मिलो अव्हांजे चेहरे ते हिकु मनमोहींदड़ मुस्कुराहट हुजे। टिप नंबर 2 जॾहिं बि असां मिलो उन सां नरम ऐं सुकून वारे अंदाज़ में ॻाल्हायो। टिप नंबर 3 जॾहिं बि असां मिलो कोशिशि कयो सॼो ध्यानु अव्हांजो उन ॾे हुजे, न कि हेॾां। टिप नंबर 4 जॾहिं बि असां मिलो उन सां अखि में अखि ॾेई करे ॻाल्हायो। टिप नंबर 5 भले ई कपिड़ा या जुती अव्हांखे महांगा पातल न हुजनि, मगर कोशिशि कयो त साफ़ सुथरा हुजनि।